नाज़िर मीरपुर माथेलो में व्याजखोरनि जी ज़्यादतियुनि ऐं पुलिस जी नाअहली ख़िलाफ़ मुतासिरनि मासूम ॿारनि सां गॾिजी एहतजाज जी मुज़ाहिरो करे इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। उन हवाले सां ॾिसूं था मोहम्मद कासिम कलवड़ी जी ही रिपोर्ट। नाज़िर मीरपुर माथेलो भिटाई चौक ते मौजूद आहियूं। हिते ओड बिरादरी तरफ़ां एहतजाज रिकॉर्ड करायो वञे पियो। हिन जो चवणु आहे त 3 लाख रुपयनि ते 23 लाख रुपया व्याज भरे चुका आहियूं। अचो त हिननि खां पुछूं मुतासिरीन जो छा चवणु आहे। यासीन कोराई जेको असांखे घरनि में धमकियूं ॾिए पियो ऐं हथियारनि जे ज़ोर ते असांखे बासरनि जे ज़ोर ते जेको आहे त असांखे तंग करे पियो, चए पियो घर ख़ाली कयो, अगरि घर ख़ाली न कंदो तव्हांखे मारे छॾींदासूं, मौतमार धमकियूं ॾिए थो ऐं पुलिस जे हथरां बि असांखे टार्चर कराए पियो। वॾेरनि जे ज़ोर ते, खाननि जे ज़ोर ते। हू हिकिड़ो बासर इंसानु आहे ऐं बासर माण्हू हुन सां गॾु हूंदा आहिनि ऐं असांजे घर में अची करे असां सां वॾी बदमाशी करे थो। असांखे बि जीअण जो हक़ु ॾिनो वञे। असां आला अख़्तियारनि खां मुतालबो था कयूं, IG सिंध, SSP घोटकी, DC घोटकी खां, त असांजूं जानियूं बचायूं वञनि। ख़बरदार उन व्याज ॿधो आहे, हिकु जाइ खाई वियो आहे, चवंदा ॿी खाईंदमि मां न। जाइज़ आहे त इंसाफ़ असांखे खपे, ना जाइज़ असां ज़ुल्म असां कहर आहे। जिया कोराई इहो न जाथिल कोराई असां ना जाइज़ी करे थो, व्याज कोरा, असांजी मदद कयो, असांजी मदद कयो बाबा। असां सां ज़ुल्म मां कहर आहे, मुंहिंजी माउ आहे छोकिरे जी, असां सां ज़ुल्म कयो। हिकिड़े असांजे 2 वेसवा खाई वियो आहे, वरी असांजे घर में अची घिरियो आहे। 3 4 भेरा माण्हू हमिलो करे थो, असां सां वॾो ज़ुल्म करे थो। पुलिस अचे थो 1 बजे 2 बजे, असां निकिरी नथा सघूं ॿाहिरि। अचे थी ॾींहं जो पुलिस अचे थी पर निकिरी कोन सघूं था भा। ज़ुल्म आहे, वॾो ज़ुल्म आहे। पाकिस्तान अबाणो घर असांखे अहिड़ो माण्हू कोन टकरियो। 2 वेसवाई खाई वियो, हाणे व्याज जे मथे व्याज 12 बजे पुलिस आई आहे त घर ख़ाली कयो। तो मां अहिड़ो ज़ुल्म कॾहिं ॾिठो ई कोन थिए सही। मुतासिरीन एहतजाज कंदड़ जा तव्हां वीचार ॿुधा। हिन जो चवणु त यासीन कोराई जेको 3 लाख रुपया मथां 23 लाख रुपया ॿधी असांजी ज़िंदगी ज़ार बणाए छॾी आहे। ॿेलो मीरपुर पुलिस हुननि जो साथारी बणियल आहे। हिनखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। हिननि SSP घोटकी ऐं IG सिंध खां अपील करे तहफ़ुज़ जो मुतालबो कयो आहे। मोहम्मद कासिम कलवड़, मेहरान TV, मीरपुर माथेरो।